अस्सलामुअलैकुम दोस्तों, बर्दाश्त जी भी का हद थींदी आहे। मुनव्वर मौलाई बर्दाश्त जूं सभई हदूं पार करे छॾियूं। सिंध जो बहितरीन ऐं नाले वारो रागी उस्ताद जलाल जोगी मुनव्वर मौलाई ख़िलाफ़ लाड़कणे हाई कोर्ट में वञण जो ऐलान करे छॾियो आहे। तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अव्हां जेको बैलेंस कोन वेंदो पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। त सिंध जो बहितरीन ऐं नाले वारो रागी उस्ताद जलाल जोगी मुनव्वर मौलाई ख़िलाफ़ बयान ॾींदे सिंधी टॉप स्टोरी यूट्यूब चैनल जे ऑनर खे टेलीफोनिक गुफ़्तगू दौरान बयान ॾींदे ॿुधायो त वालिम 95 1977 ईस्वी में ॻायल गीत जंहिंजो असल शाइर मुमताज़ मौलाई आहे। जंहिंमें मुनव्वर मौलाई सिर्फ़ शाइर जो नालो तब्दील करे अब्बास अली चांडे जे नाले ते गाने खे नए सिर ॻायो आहे। अब्बास अली चांडे जो अब्बास अली चांडे जो पवदुस पो ॾाढो कदुर तू अञा रोवंदो सब्र कर। उस्ताद जलाल जोगी गुफ़्तगू दौरान वधीक ॿुधायो त लाड़कणो हाई कोर्ट जे वकीलनि सां सलाह मशवरो करे रहियो आहियां ऐं गाने जे असल शाइर मुमताज़ मौलाई खां पुछी पोइ पंहिंजे लाहे अमल जो ऐलान कबो। दोस्तों, जेकॾहिं तव्हां असांजो यूट्यूब चैनल हिन वक़्त ताईं सब्सक्राइब न कयो त महिरबानी करे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अव्हां जेको बैलेंस कोन वेंदो पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदासीं नई वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।